जे सिंह, जे लतीफ़, जे शागिर्द जिदोजहद। कुछ ॾींहं पहिरीं 10 फरवरी ते हिकु ॾुखोईंदड़ वाक़ियो जेको आहे असांजे साम्हूं आयो आहे। उन ते जेतिरो बि ॾुख जो इज़हार कजे असां सम्झूं था उहो घटि आहे। शायान शाह जेको मेहरान यूनिवर्सिटी जो शागिर्द हो, मेहरान यूनिवर्सिटी खां वापसि ईंदे जॾहिं हू पंहिंजे घर ॾांहुं वञी रहियो त उन रोड हादसे जो चवनि त ईअं था त बस मां लहंदे उहो हादसे जो शिकार थी वियो। पर असां उनखे हादसो नथा सम्झूं, बिल्कुलु बि नथा सम्झूं, छो जो इन जी नोयत जा वाक़िया पहिरीं बि यूनिवर्सिटियुनि जे अंदरि थींदा आया आहिनि। असां सम्झूं था त इहो हिकु ट्रांसपोर्टेशन माफ़िया जेका इदारे जे अंदरि वेठल आहे उन्हनि जी लापरवाही सां इहो थियो आहे, इदारे जी लापरवाही सां इहो थियल आहे। ऐं जेको अहिड़नि मसइलनि खे इग्नोर करण लाइ, जेको अहिड़नि मसइलनि खे सिर्फ़ु टाइमली हेॾां होॾां करण लाइ जेका बि अहिड़ा मसइला दरपेश अची रहिया आहिनि, हू जॾहिं बि अहिड़ो को मसइलो ईंदो आहे थींदो ईअं आहे त उते हर को शोर कंदो आहे, वाका कंदो आहे, रड़ियूं कंदो आहे त इन ते कुझु मसइलो जो हल कढणु खपे, हाणे कुझु मसइले जो हल कढणु खपे, पर अॼु ताईं ईअं थियो न आहे। ऐं यूनिवर्सिटी बि इहो ई कंदी रही आहे। कमेटी ठाहींदी आहे, टाइमली उहा कमेटी हूंदी आहे ऐं उनजो हल को बि न आहे निकिरंदो। हू सिर्फ़ु मसइले खे दॿाइण लाइ इहे कमेटियूं ठाहींदियूं आहिनि। या वरी जीअं फरज़ाना जमाली हुजे या डॉक्टर सायरा थहीम हुजे या नाइला रिंद जो इवन वाक़ियो हिनमहिल ताईं ख़बर न आहे त उन्हनि सां छा थियो। आतिफ़ आराइन जे लाइ बि कमेटी ठही हुई, डॉक्टर सायरा थहीम लाइ बि कमेटी ठही हुई, पर हिनमहिल ताईं कंहिंखे बि का कल्ह कोन्हे त उनजो आख़िर हल थियो त छा थियो। असां सम्झूं था त शागिर्दनि जा जेका बि मसइला आहिनि, जेका बि उहो हरासमेंट जो मामिलो हुजे, उहो हरासमेंट छोकिरियुनि सां बि थी सघे थी ऐं छोकिरनि सां बि, छो जो हाणे उहा बि हद आई आहे जॾहिं छोकिरियुनि सां बि जेको आहे हरासमेंट जा मसइला थियनि पिया। पर अफ़सोस त हू पंहिंजो आवाज़ु कंहिंखे ॿुधाए नथा सघनि, उहा तकलीफ़, उहा दाह कंहिंखे ॾेई नथा सघनि। त हरासमेंट जा वाक़िया ॿिन्ही जेको आहे जेंडर सां थियनि पिया इदारे जे अंदरि। ऐं उनखां अलावा बि फीस जो हद खां वधीक वधिजंदड़, इहो बि हिकु वॾो वाक़ियो आहे, इहो बि हिकु वॾो मसइलो आहे। उन खां अलावा हॉस्टल अलॉटमेंट जा वॾा मसइला आहिनि इदारे जे अंदरि। उनखां अलावा जेको आहे इंफ्रास्ट्रक्चर जो वॾो मसइलो आहे इदारे जे अंदरि। उनखां अलावा बि जेको खाधो आहे उनजो मयार, अगरि खाधो हिकु त एक्सपेंसिव आहे ऐं ॿियो थोरी देरि खां पोइ तव्हां ॾिसंदा त हुन मां अजीब ऐं ग़रीब स्मेल ईंदी आहे। इहो बि हिकु वॾो पंहिंजी नोयत जो मसइलो आहे। ऐं फर्नीचर जो न हुअण बि हिकु वॾो मसइलो आहे। क्लास नंढा ऐं शागिर्द इलाही घणे तइदाद में आहिनि जेका क्लासरूम खां ॿाहिरि या हेठि वेठल नज़र था अचनि, इहो बि हिकु वॾो मसइलो आहे। मां सम्झां थी इन्हनि सभु मसइला जी त हिकु वॾी लिस्ट आहे, पर उन्हनि जो हल छा आहे। कुझु ॾींहं खां सोशल मीडिया ते हर को वावेला करे रहियो आहे, हर को जेको आहे सरगर्म थी वियो आहे त आख़िर शागिर्द ट्रांसपोर्टेशन जेका माफ़िया आहे उन लाइ कुझु कजे, ट्रांसपोर्टेशन जो जेको मसइलो आहे उन लाइ कुझु कजे। पर असां सम्झूं था ऐं इहा ॻाल्हि मूंखे काफ़ी ॾींहंनि खां तंग बि करे रही आहे। इन लाइ अॼु असां लाइव आया आहियूं, छो जो असां सम्झूं था त जेसिताईं शागिर्द यूनियन जो मसइलो हल न थींदो, शागिर्दनि जा मसइला कॾहिं बि हल न थींदा। शागिर्द यूनियन जो मतिलबु छा आहे? शागिर्द यूनियन जो मतिलबु आहे त इदारे जे अंदरि सिंडिकेट, सेनेट ऐं ॿियनि फ़ैसिला साज़ी जे अहम इदारनि में शागिर्दनि जी नुमाइंदगी। हिन टाइम ते शागिर्द इदारे जे अंदरि उन्हनि खे दॿायो वञे थो, हुनखे ख़ौफ़ज़दा कयो वञे थो, उन्हनि खे चुप करायो वञे थो, हुननि खे इहो चयो थो वञे त जेकॾहिं अवां आवाज़ु उथारियो, अगरि तव्हां ॿियनि नौजवाननि खे बरगलायो त असां तव्हांखे सस्पेंड करे छॾींदासीं। जे तव्हां ॿियनि नौजवाननि खे अॻियां इहो चयो त तव्हां बि जेको आहे इदारे जे लाइ उथो, पंहिंजे हक़नि लाइ उथो, त तव्हांखे असां सस्पेंड कंदासीं, तव्हांजे लाइ सप्लियूं ईंदियूं, या वरी तव्हांजे घर वारनि खे जेको आहे उन ॾे नोटिस वेंदो।
ऐं पोइ ज़ाहिरी ॻाल्हि आहे शागिर्द जे हथ में त ॿियो कुझु बि कोन्हे, हू डिॼी ख़ौफ़ज़दा थी चुप थी वञनि था, छो जो उन्हनि खे ख़बर आहे, हू ॼाणनि था, हू भले भत ॼाणनि था त जॾहिं आख़िर असां उथूं बि त पोयां असांजे बीहण वारो केरु आहे। छा असांजे पोयां बीहण वारो सिविल सोसाइटी आहे, असांजा अदीब आहिनि, असांजो इंटेलेक्चुअल आहे मुंहिंजे पोयां, जो मां उथां त उहे मूंखे इहो चवंदा, उहे मुंहिंजे लाइ आवाज़ उथारींदा। छा ईअं आहे? मां नथी सम्झां ईअं आहे। मां सम्झां थी त शागिर्द जॾहिं बि, ऐं पर वरी बि हिकु ॿी ॻाल्हि असां एड कंदा हलूं त शागिर्द जॾहिं बि उथियो आहे, सिंध जो नौजवान हमेशह पंहिंजे न सिर्फ़ु पंहिंजे हक़नि लाइ उथियो आहे इदारे जे अंदरि, पर पंहिंजे माण्हुनि लाइ बि हू उथियो आहे। हू मदीन जे पाणी लाइ बि उथियो आहे, हू शहीद इरशाद रांझाणी लाइ बि उथियो आहे, हू डॉक्टर सायरा तहीम लाइ बि उथिया आहिनि, हू फरज़ाना जमाली लाइ बि उथिया आहिनि, ऐं हू मां सम्झां थी हर हिकु सिंध जे मसइले लाइ, निमृता चंदाणी लाइ बि त शागिर्द ई उथिया। त शागिर्द त हर न सिर्फ़ु हू पंहिंजे हक़नि लाइ उथनि था, पंहिंजे इदारे जे अंदरि इदारे सां लड़ी करे, इन माफ़िया सां लड़ी करे, उन्हनि सां विड़ी करे हू न सिर्फ़ु पंहिंजे मसइलनि लाइ विढ़नि था, पर सिंध जे मसइलनि लाइ बि हू बीठा आहिनि ऐं जदोजहद कनि था। पर अफ़सोस जी ॻाल्हि इहा आहे त असांजा सूडो इंटेलेक्चुअल्स जेका आहिनि, जेका असांजा अदीब आहिनि, जेका असांजा सिविल सोसाइटी जा मेंबर्स आहिनि, उहे तनक़ीदूं कनि था, उहे सोशल मीडिया ते वेही करे तनक़ीदूं कनि था उन्हनि ते। हुननि खे इहो चवनि था त तव्हांखे JNU जे नौजवाननि खां सिखणु घुरिजे, तव्हांखे पंजाब जे नौजवाननि मां सिखणु घुरिजे। पर मां उन्हनि खे इहो ॿुधाइणु थी चाहियां त या त तव्हां पंहिंजे नौजवाननि जी हिकु सियासी स्ट्रगल सां वाक़िफ़ न आहियो, या त तव्हां पंहिंजे नौजवान जेके हिनमहिल जिदोजहद करे रहिया आहिनि उन सां वाक़िफ़ न आहियो, या वरी तव्हां उन्हनि खे ओन नथा करणु चाहियो। जे अॼु असां ख़ामोश थींदासीं सिर्फ़ु इन लाइ त सुभाणे असांजो रिलेशनशिप इन्हनि माण्हुनि सां ख़राबु थींदो, त आई डोंट केयर, असांखे का परवाह कोन्हे। जे असां नौजवाननि जो फ्यूचर जी ॻाल्हि हुजे, जिते लखे नौजवाननि जिते उन्हनि खे दॿायो वेंदो हुजे, उन्हनि खे चुप करायो वेंदो हुजे, जेके उहे घुटी करे साह था खणनि, उन्हनि मां नथी सम्झां त उते असां सभिनी खे चुप रहणु घुरिजे, असांखे ॻाल्हाइणु घुरिजे। जे अॼु न ॻाल्हाईंदासीं त पोइ कॾहिं बि न ॻाल्हाइबो। त मां उन्हनि सभिनी जेका बि असांजा इंटेलेक्चुअल्स आहिनि, जेका बि असांजा अदीब आहिनि, जेका बि असांजा सिविल सोसाइटी आहे, उन्हनि सभिनी खे असां इहो ॿुधाइणु था चाहियूं त तव्हांखे नौजवान खे तनक़ीद करणु बजाए उन्हनि जे पोयां बीहणु घुरिजे, उनजो उत्साह बणजणु घुरिजे, उन्हनि जी ताक़त बणजणु घुरिजे, उन्हनि जी हौसला अफ़ज़ाई करणु घुरिजे। जीअं JNU जे पोयां उन्हनि जा एक्टर्स बि बीठा आहिनि, उन्हनि जा राइटर्स बि बीठा आहिनि, उन्हनि जा जर्नलिस्ट, उन्हनि जा आर्टिस्ट, हर हिकु फ़र्द उन्हनि सां गॾु बीठल आहे। ऐं पंजाब में कुझु टाइम पहिरीं जॾहिं सॉलिडेरिटी मार्च थियो त उन में बि इहो ई ॾिसणु आयो त कुझु शागिर्दनि जे पोयां इंटेलेक्चुअल्स बि बीठल हुआ, जर्नलिस्ट बि बीठल हुआ, ऐं वॾे नाले वारा जर्नलिस्ट बीठल हुआ, राइटर्स बि बीठल हुआ, वॾा आर्टिस्ट बि बीठल हुआ। पर असांजा नौजवान अकेले सिर पंहिंजे बलबूते ते जॾहिं पंहिंजनि मसइलनि लाइ बि बीहनि था ऐं सिंध जी मसइलनि लाइ बि बीहनि था, त उन्हनि खे मायूस थो कयो वञे, उन्हनि खे क्रिटिसाइज़ थो कयो वञे, उन्हनि खे चयो थो वञे त तव्हांखे त हिननि मां सिखणु घुरिजे, तव्हांखे त हुननि खां सिखणु घुरिजे। पर असां इहो था सम्झूं त तव्हांखे ॿियनि मां सिखणु घुरिजे। तव्हांखे इहो सम्झणु खपे त हुननि जे नौजवाननि सां कीअं पंहिंजा माण्हू बीठा आहिनि, पंजाब जे कुझु नौजवाननि सां कीअं हुननि जा पूरी सिविल सोसाइटी, राइटर, हर हिकु माण्हू बीठल आहे, हुननि जो उत्साह, हुननि जी ताक़त बणियल आहे। ऐं हिन टाइम ते बि हू उन्हनि सां बीठल आहिनि, जॾहिं उन्हनि ते केसिस लॻा आहिनि, तॾहिं बि हू उन जे लाइ विड़ी रहिया आहिनि, उन्हनि जे लाइ केसिस सॉल्व करे रहिया आहिनि, उन्हनि जे लाइ पिटीशन दाख़िल करे रहिया आहिनि। पर छा असांजे नौजवाननि सां केरु बीठो आहे? असांखे चयो थो वञे, असांजे नौजवान या असां नौजवाननि खे इहो चयो थो वञे त तव्हां इमेच्योर आहियो, तव्हांखे ख़बर ई न आहे त स्ट्रगल कबी कीअं आहे,
तव्हांखे ख़बर ई न आहे त सियासत कबी कीअं आहे, तव्हांखे त ख़बर ई न आहे त हिकु स्ट्रगल हलाइजे त कहिड़ी रीति हलाइजे। त मां अॼु उन्हनि खां सवाल थी करणु चाहियां, त छा तव्हां असांखे कॾहिं बि तव्हां असांखे बीह करे असांखे इहो चयो आहे त बाबा अचो, असां चाहियूं था त असां तव्हांजो हथु पकड़े तव्हांखे अॻियां वधायूं, असां तव्हांखे रस्तो ॾेखारियूं ऐं जिदोजहद तव्हां पाण कयो, असां तव्हांखे इहो ॿुधायूं त तव्हां ईंदड़ वक़्त में जे हीउ रस्तो वठंदा त कहिड़ी मुश्किलात ईंदियूं ऐं कहिड़ी रीति तव्हांखे स्ट्रगल करणु खपे। पर सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु असांजे नौजवाननि खे क्रिटिसिज़म बि ॿुधणु अचे थो। अॼु बि असां ॾिसूं था त कुझु राइटर्स सोशल मीडिया ते लिखनि वेठा त सिर्फ़ु जेको आहे इदारे में अकाउंटेबिलिटी चेक करणु घुरिजे, सिर्फ़ु इहो ई मसइलो आहे। स्टूडेंट यूनियन त को मसइलो ई कोन्हे, हा उहो बि मसइलो आहे, पर उहो उनजो मसइलो हिकु अलॻि आहे, हिन स्टेज ते उनखे साइड ते रखणु घुरिजे। पर मां इहो सम्झां थी त स्टूडेंट यूनियन ई शागिर्दनि जे मसइलनि जो हल आहे, शागिर्दनि जे सभिनी मसइलनि जो हल सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु स्टूडेंट यूनियन आहे। असां उन्हनि खे अगरि बार बार जिदोजहद कराईंदासीं हर हिकु नंढे वॾे मसइले लाइ, हू थकिजी पवंदा। इन लाइ असांखे हिकु ई वक़्तु निमिरता, डॉक्टर सायरा थहीं, फरज़ाना, आतिफ वाराई, या वरी नाइला रिंद, या वरी शायान शाह लाइ बीहणु घुरिजे ऐं हिकु ई दफ़ो सभिनी मसइलनि लाइ बीहणु घुरिजे ऐं सभिनी खे हिक ॿिए जो साथ ॾियणु घुरिजे, नौजवाननि जो साथ ॾियणु घुरिजे, शागिर्दनि जे पोयां बीहणु घुरिजे त ऐं उन्हनि खे इहो यकीन ॾियारिजे त बाबा जे तव्हांखे सुभाणे कुझु बि थींदो त असां सभु तव्हांजे पोयां आहियूं, तव्हांजी ताक़त, तव्हांजो उत्साह, तव्हांजी हिमत वधाइण लाइ असां सभु तव्हांजे पोयां आहियूं। तव्हांखे को बि नुक़सानु नथो ॾेई सघे, तव्हांखे केरु कुझु न कंदो, असां तव्हांजो आवाज़ु बणिजंदासीं, तव्हां छो था फ़िकर कयो। छा कॾहिं बि कंहिं ईअं चयो आहे? मां नथी सम्झां ईअं चयो आहे। शागिर्द हिनमहिल बि यूनिवर्सिटी में निंढड़का ई आहिनि। छा तव्हां इहो ॼाणो था त मेहरान जे अंदरि जॾहिं इहो वाक़ियो पेश आयो आहे त उतां जा शागिर्दनि में एतिरी हिमत न आहे त हू एहतिजाज करे सघनि, हुननि शागिर्दनि में एतिरी हिमत न आहे त हू इंटरव्यू ॾेई सघनि टीवी ते, इहो ॿुधाए सघनि त इहो वाक़ियो आख़िर पेश आयो आहे त छो पेश आयो आहे। हुननि में एतिरी हिमत न आहे, छो जो हू ॼाणनि था त अगरि असां किथे बि आवाज़ु कढंदासीं त या त असांखे सस्पेंड कयो वेंदो, या असांखे सप्ली ईंदी, या असांजे पोयां को न को अहिड़ो एक्शन खयो वेंदो जंहिंसां असांखे अॻियां हली फ्यूचर असांजो जेको आहे नुक़सानु थींदो असांखे, छो जो उहे ॼाणनि था त असांजे पोयां त केरु बीठल ई न आहे। इन करे असां सम्झूं था शागिर्द यूनियन ई शागिर्दनि जे मसइले जो हल आहे। पंहिंजी एनर्जी असां इन ते लॻायूं, असां सभु गवर्नमेंट खे प्रेशराइज़ कयूं त जल्द खां जल्द शागिर्द यूनियन बहाल थियणु घुरिजे। जेसिताईं सिंडिकेट ऐं सेनेट में शागिर्दनि खे नुमाइंदगी न मिलंदी, जेसिताईं शागिर्दनि खे रिप्रेज़ेंटेशन इदारे जे अंदरि न मिलंदी, तेसिताईं इहे वाक़िया शागिर्दनि सां दरपेश ईंदा रहंदा ऐं हू ईअं ई मायूस थींदा रहंदा ऐं ईअं ई शागिर्दनि में हुननि जो इदारे जे अंदरि हुननि जो आवाज़ु दॿायो वेंदो मुख़्तलिफ़ हरबा हलाए। इन करे असांजी सभिनी हर हिकु फ़र्द सां इहा रिक्वेस्ट आहे, छो जो इहो शागिर्दनि जो सिर्फ़ु मसइलो न आहे, वालिदैन जो बि मसइलो आहे, सिविल सोसाइटी जो बि मसइलो आहे, राइटर्स जो बि मसइलो आहे। हर हिकु सोसाइटी में रहंदड़, मुआशरे में रहंदड़ हर हिकु फ़र्द जो इहो जेको आहे इहो फ़र्ज़ु आहे त हू शागिर्द यूनियन लाइ उथनि, छो जो उनजो बि औलाद, असांजा भाउर भेण सभई इन्हनि इदारनि में वेंदा, पढ़ंदा ऐं साॻा ई मसइला हुननि खां अॼु जेका मसइला आहिनि सुभाणे 10 गुणा वधीक उहे मसइला वधी वेंदा। इन करे अॼु असां सभिनी खे शागिर्द यूनियन लाइ उथी बीहणो पवंदो ताकी शागिर्दनि जा सभु मसइला पाण रिज़ॉल्व कनि जॾहिं उन्हनि खे नुमाइंदगी इदारे जे अंदरि मिलंदी। त असां सम्झूं था सभिनी खे हिकु थी करे शागिर्दनि जे पोयां बीहणु घुरिजे, उन्हनि जी हौसला अफ़ज़ाई करणु घुरिजे ऐं उनखे उत्साह बख़्शणु खपे त असां तव्हां सां गॾु आहियूं, तव्हां अॻियां वधो, असां तव्हां सां बीहंदासीं, तव्हांजो आवाज़ु बणिजंदासीं ऐं तव्हां सिर्फ़ु जिदोजहद कयो। इहा उमेदु असां रखंदे त आईंदा ईअं बिल्कुलु थींदो ऐं नौजवाननि सां गॾु बीहबो ऐं जल्द खां जल्द स्टूडेंट यूनियन जे लाइ हिकु वॾो आवाज़ु उथारिबो ऐं उन्हनि खे इहो ॿुधाइबो त हाणे बसि असां पंहिंजे नौजवाननि खे अञा मायूस न कंदासीं, हाणे बसि असांखे ॿिए लाश इदारनि मां न खपनि, हाणे बसि असां सम्झूं था इहा उमेदु रखी
त असां सभु नौजवाननि सां बीहंदासीं, शागिर्दनि सां बीहंदासीं, छो त तॾहिं ई ग़ुलामी ख़तमु थींदी, तॾहिं ई नौजवाननि में उत्साह पैदा थींदो। जी सर, जय लतीफ़।